सभी अहम ख़बर शेयर कंदासीं। निगरान सिंध सरकार पारां तकरारी ग्रेटर थल केनाल के मुलतवी कराइण जो फ़ैसिलो कयो वियो। अवां ख़बर शेयर कंदासीं। अहम ख़बर आहे तकरारी केनाल जी वाध वारी रिथा सुभाणे एक्निक इजलास में गौर हेठि आंदी वेंदी। अवां ख़बर शेयर कंदासीं। अहम ख़बर आहे सिंध जी मुखालिफ़त बावजूद पंजाब पारां तकरारी रिथा मंज़ूरीअ लाइ उमाणी वई। 38 अरब रुपयनि जी रिथा लाइ ADB खां कर्ज़ वठण जा साम्हा कया विया। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कंदासीं। निगरान सिंध सरकार पारां तकरारी ग्रेटर थल केनाल खे मुलतवी कराइण जो फ़ैसिलो कयो वियो। अवां सां ख़बर शेयर कंदासीं। निगरान सिंध सरकार पारां तकरारी ग्रेटर थल केनाल खे मुलतवी कराइण जो फ़ैसिलो कयो वियो। सिंध सां सलाहियल इन अहम इशू जा एक्सक्लूसिव तफ़सील अवां ॾिसी सघंदा प्रोग्राम दी एज विद मोहसिन बबर में कुछ देर खां पोइ।